سنڌي لفظ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लफ्ज़ सेठ, टारी, मामी, मासी, बैत, ज़ैनब, ईद। टारी ॾिस, बैत लिख, सेठ अचे थो। टारी जी माना आहे लाम, जेका वण मां नंढी सनी टारी निकिरंदी आहे। वण जो क़िस्म आहे टाली, शीशम। मामी, मामे जी घरवारीअ खे मामी चइबो आहे। नाने ऐं नानीअ जी नुंहं खे मामी चइबो आहे। माउ जे भाॼाईअ खे मामी चइबो आहे। मासी, माउ जी भेण खे मासी चइबो आहे। नाने ऐं नानीअ जी धीउ खे मासी चइबो आहे। मामे जी भेण खे मासी चइबो आहे। बैत माना शाइरी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत आहे। जे तो बैत भाया से आयतूं आहिनि। अरबीअ में बैत जी माना आहे घर। ज़ैनब औरतां जो नालो आहे। अरबीअ में नालो आहे। ही अरबीअ जो नालो आहे, जंहिंजी माना आहे ज़ैन माना ज़ीनत, अब माना पीउ। ज़ैनब माना पीउ जी ज़ीनत। ईद माना ख़ुशीअ जो ॾींहुं, वॾो ॾींहुं। असां में 4 ईदूं मशहूरु आहिनि मुस्लमाननि में। ईद उल फितर, ईद उल उज़हा, शब मेराज, ईद मिलाद उन नबी। इहे हुआ अॼु जा सिंधी लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी लफ़्ज़